अॼुकल्ह माण्हू पाण खे ऑफिस खां परे महफ़ूज़ महसूस कंदा आहिनि ऐं 80% बहितरीन कमु कनि था। ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके 1990 जे ॾहाके या 21वीं सदीअ जी शुरूआत में पैदा थिया। उन्हनि माण्हुनि ते कयल हिक सर्वे में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त इन्हनि नौजवाननि जी परफॉर्मेंस ऑफिस में वेही कमु करण जे भेट में घर वेही कमु करण में 80% बहितर रही आहे। नौकरियूं ॾींदड़ हिक कंपनी फ्लेक्स जॉब्स ॾोराहनि इलाइक़नि में कमु कंदड़ अहिड़नि माण्हुनि ते सर्वे कई आहे जिन खे आमतौर ते जनरेशन ज़ी चयो वेंदो आहे। हाणे सवाल इहो बि आहे त छा जनरेशन ज़ी पंहिंजे कैरियर जी शुरूआत कंदे रिमोट या हाइब्रिड कमु हासिल करे सघनि था, या इहा सहूलियत जनरेशन वाई जहिड़नि तजुर्बेकार माण्हुनि वटि आहे। जनरेशन वाई उहे माण्हू आहिनि जेके 1980 या 1990 ताईं पैदा थिया। इहो नतीजो साम्हूं आयो त जनरेशन ज़ी ग्रेजुएट्स लाइ परे परे रही कमु करण जा वधीक मौक़ा आहिनि। इन्हनि मौक़नि में 10 जॉब ज़ाहिर थियूं आहिनि। उन्हनि जॉब्स या नौकरियुनि में कस्टमर सर्विस रिप्रेजेंटेटिव, बिज़नेस डेवलपमेंट रिप्रेजेंटेटिव, अकाउंटेंट, रिक्रूटर, इंतज़ामी मददगार ऐं ॿिया 5 अहम किरदार ॾिठा विया। मिसाल तौर कंहिं ॿोलीअ जो तर्जुमो कंदड़, इलाइक़े में अकाउंट एग्ज़ीक्यूटिव, सेल्स जो नुमाइंदो, सॉफ्टवेयर इंजीनियर ऐं डेटा तजियाकार शामिल आहिनि।